होते पांडई ईदम होते कुछ बे अग भरी थिया मता चवे मखान बलोच हिन कमीनी अमा की न थियो ओ मुंहिंजा करीम रब अॼो को साईं बशीर अहमद जेओ साहब साईं फारूक अहमद जेओ साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में साईं वॾेरो तनवीर अहमद जेओ साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहुद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा आमीन। ओ मौला महबूब जी सलवात जे सदके अम्मा फातिमतो ज़हरा जे सदके बशीर अहमद साईं खे साईं जे सभिनी पुटनि खे बचड़नि अमड़े न्याणियुनि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा आमीन। ओ मौला फारूक अहमद जियो खे तनवीर अहमद साईं खे हारून खे इन्हनि खे नौकरियूं अता फरमा आमीन। ओ मौला हिननि जे रोज़गारनि में इज़त में पोखुनि बननि में बरकतूं अता फरमा आमीन। ओ मौला बशीर अहमद जियो साहब जे हारून अहमद साईं जे साईं फारूक अहमद तनवीर अहमद साईं जे जेके भी दिलनि में जायज़ तमन्नाऊं आहिनि अली अकबर जे सदके उहे पूरियूं फरमा आमीन। हिननि खे हर बीमारी मुश्किलात खां पनाह अता फरमा आमीन। बाबा अरबाब अली मेतलो साईं असांजे जमायत जे निगरान खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा आमीन। ओ मौला गुलजार फुलपोटो साईं जा साईं साबिर हुसैन पढ़ियो साईं बाबा जा बच्चा घर आबाद फरमा आमीन। ओ मौला सॼी दुनिया में हर मोमिन खे इहा सादत ॾे त पंहिंजे घर में सलवात पढ़ाए सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में फलस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि इहा दुआ अली असगर जो वास्तो थी मुंहिंजी क़बूल फरमा आमीन। ओ मौला ईंदड़ महीनो जेको हाणे महीनो बीहंदो रजब जो इन ते 13 रजब ते वॾो जलसो आहे जश्न मौलूद काबा ख़ैर सां थे उन जी मुंहिंजी ज़ाहिरी ग़ैबी मदद फरमा आमीन। असां सभिनी जो अॼु बेड़ो तार आमीन। मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा आमीन। बे औलादनि खे औलाद अता फरमा आमीन। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा आमीन। इन्नल्लाह ओ मौला बशीर अहमद साईं खे सेहत बि ॾे ऐं बशीर अहमद जियो साईं खे रोज़ी में ज़ाहिरी ग़ैबी गंजो अता फरमा आमीन। साईं जा बचड़ा क़यामत ताईं आबाद फरमा आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या रसूल या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी